जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। दिल सां इन करे स्वागत कंदी आहियां छो जो तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ॾेई मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस ॾिसंदा आहियो ऐं ॿियनि सिंधियुनि जा बि वीडियोस ॾिसंदा रहो, उन्हनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो त हू असांजी सिंधी भाषा खे बि अॻियां आणे सघनि। अॼु असां सां गॾु हिकु अहिड़ी शख्सियत मुलाक़ात पर्सनली त कोन करे रही आहे पर इंटरव्यू त ॾेई रही आहे ऐं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मौक़ो ज़रूरु मिलंदो कि मां मैम सां पर्सनली बि मिलंदसि। पर अचो त उन शख्सियत जो नालो आहे जया करमचंदानी, अमेरिका मां। मैम तव्हांजो मां स्वागत थी कयां असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते। मां तव्हांखे वेनिती कंदसि कि तव्हां पंहिंजी इंट्रोडक्शन पाण ॾियो त असां लाइ ॾाढो सुठो थींदो। मुंहिंजो इहो कमु मूंखे कंदे अॼु 14-15 साल थिया आहिनि ऐं मां इहो न चाहींदमि कि इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो। मुंहिंजी इहा मन्नत आहे कि जंहिंखे ईश्वर जेकी शइ ॾिनी आहे उहा पंहिंजे समय ते नज़र अची वेंदी आहे। जॾहिं समय ईंदो आहे ऐं इन्हीअ शइ खे इहो चाहींदमि कि हिकिड़ो गिफ्ट आहे। जॾहिं समय आयो ऐं उन समय इन लाइन ते मूंखे पाण वठी आयो। अॼु इन्ही खे कंदे मूंखे जीअं मां चयो 15-16 साल थिया नी त न्यूमरोलॉजी या ज्योतिष एस्ट्रोलॉजी या वास्तु मुंहिंजी इहा मन्नत हुई कि इन्ही खे वठी ॾाढा मिथ ऐं वहम आहिनि। माण्हू इहे मञींदा नी कि इहे शयूं कमु न कंदियूं नी या वहम आहिनि। ऐं मुंहिंजो शुरू खां इहो हूंदो हुयो कि इहा शइ पीढ़ी दर पीढ़ी ऐं एॾनि 5000 सालनि खां हले थी पई त हिन में हिकिड़ी साइंस आहे। अगरि हिन जी साइंस खे लॉजिक ऐं एविडेंस सां माण्हुनि सां अगरि इहा शइ साम्हूं वठी अचे माण्हू त हुन मां जेको इहो भ्रम आहे या कूड़ आहे या चवंदा नी कि वहम आहे इहा शइ कमु न कंदी आहे, ख़ासि कर असांजे अॼुकल्ह जे ॿारनि जे लाइ। उन्हनि जी मन्नत थींदी आहे अगरि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झाई वञे कि छाजे करे इहा सच आहे, छाजे करे इहा वहम आहे। इन्ही जे कंफ्यूजन खे दूर करण जे करे अॼु इन्ही लाइन में या इन्ही कम खे कंदे कंदे चङा साल थिया आहिनि। शुरूआत थी इन्ही सवाल खां ई कि माण्हू कुंडली ॾिसी कंहिंखे छो चवंदो आहे ग़लति या सही आहे। इरादो जी डॉक्टर ॾे वञी डॉक्टर कॾहिं न चवंदो आहे कि तूं सुभाणे वञण वारो अॼु गुज़ारे वेंदे। डॉक्टर जो कमु इहो थींदो आहे चवणु कि ख़बर आहे तोखे इहा परेशानी आहे, मां तोखे पंहिंजी पढ़ाई जा साल न चई सघंदुमि कि इहो पढ़ाई कयो थी, इहा बीमारी थी। मुंहिंजो कमु आहे इहो ॿुधाइण कि इन्ही पीड़ा या इन्ही बीमारी जो तुंहिंजो समाधान छा आहे। इन्ही ॻाल्हि ई मूंखे अंदर में घर कई ऐं चवंदमि कि मुंहिंजी यात्रा इन्ही पथ ते शुरू थी। मैम इहो ॾाढो वॾो कमु आहे कि ॿिए खे तव्हां हिकिड़ो रस्तो ॾेखारियो था ऐं घणी दफ़ा घणेई माण्हू तव्हांजे ॻाल्हियुनि खे मञी करे बाक़ाइदा कामयाब भी वञनि था। मैम पर इहे हिकिड़ी क़िस्म जी पढ़ाई बि आहे न, एजुकेशन आहे त तव्हां घणो ई कुझु पढ़ियो बि आहे त इहा जेका तव्हां ज्ञान वरितो आहे त छा कंहिंखां वरितो आहे या तव्हां ख़ुदि इहो सभु पाण ई सम्झियो आहे? हिकिड़ी चवत आहे न कि मछली जे ॿार खां माण्हू पुछंदो आहे कि तूं तैरण किथां सिखो थी, उन जे लाइ तूं कंहिं स्कूल वएं, किथां डिग्री वरिती थी, त मछली जो ॿार त खिलंदो कि या त मां माउ जे पेट मां सिखी आयो आहियां। त इन जो इहो मतिलबु न थियो कि हिन जनम में मुंहिंजे माउ पीउ मुंहिंजे ॾाॾाणे नानाणे कंहिं इहा ॻाल्हि कई। असां सभु उन ईश्वर जी ई औलाद आहियूं। कुझु प्रारब्ध हूंदो आहे, कुझु पिछले जन्म जा कर्म हूंदा नी, कंहिं जन्म में उहा शइ माण्हू विसारे वेंदो आहे, कंहिं जन्म में उहा शइ यादि अची वेंदी आहे। पर शइ यादि अचणु हिकिड़ी ॻाल्हि आहे प्रारब्ध ऐं नसीब सां, ॿी उन शइ में महिनत घुरिजबी आहे ॾाढी। त उन शइ जी महिनत खे इहो चवंदमि कि कंदे कंदे माण्हू सिखंदो आहे। जी डॉक्टर पढ़ाई करे निकिरंदो आहे तुरंत ई स्पेशलिस्ट न ठही वेंदो आहे, उन शइ खे सिखंदो आहे और पंहिंजी सिखत खे वरी आज़माईंदो बि आहे। जीअं जीअं उहो सिखंदो वेंदो आहे उन खे उन शइ में हुनर ईंदो वेंदो आहे। बाक़ी डॉक्टरी जी पढ़ाई हिकिड़ी स्कूल थींदी आहे, पढ़ंदो वेंदो आहे त उन शइ में हुन खे पाण ई महारत या इहो चवंदमि कि सुधार ईंदो वेंदो आहे। त मुंहिंजी किताबां
अमेरिका में रहण जी वजह सां इहा शइ ईस्टर्न कल्चर में, एशियन कल्चर्स में ॾाढी वधीक मशहूरु आहे। लेकिन अमेरिका में इन शइ जे लाइ वधीक महिनत करणी पई कि किताबां हुजनि या कंहिंसां माण्हू कनेक्ट थिए, उहो आसानी सां न मिलियो। त पढ़ंदे पढ़ंदे इन शइ में अॻिते वधंदी वियमि ऐं माण्हुनि शुरू में थियो कि परिवार या फ्रेंड्स में उन्हनि सभिनि खे इन शइ में जेकी मां राहत ॾिठी की आई, उन शब्द सां ई इहा शइ वधंदी वई। ऐं इन शइ खे मां इहा चवंदमि कि ज्ञान आहे। माण्हू जंहिं ईश्वर खे जंहिं रूप में मञे थो पियो, जॾहिं अंदर मां उहा शइ ईश्वर ॾिए थो पियो, त उन सां ॾाढी शयूं माण्हू खे महिनत करणी पवंदियूं आहिनि। शुरूआत हुतां ई थी कि समाधान हर समस्या जो आहे, ॾिसण जो नज़रियो अचणु खपे। नज़रिए सां गॾु महिनत ऐं हुनर ऐं पढ़ाई ॿई ॻाल्हियूं हुयूं। त इहा न चवंदमि कंहिं सेखारियो, सिखंदा वियमि, उन शइ में सुधार जे लाइ इलाही माण्हुनि सां मां कनेक्ट थींदी वियमि। पर इहो चवंदमि मां श्री कृष्ण खे शुरू खां पंहिंजो गुरु मञियो। गीता जो ई हुयो, जंहिंजो 13-14 साल जी उमिरि में जॾहिं मुंहिंजो ॾाढो गुज़ारे वियो, त 13 ॾींहं सुबुह शाम हुन जे लाइ जॾहिं असां गीता जो पाठ कयोसीं, त उन शइ शुरूआत काथे कई कि चवंदमि कि मछली जे उन ॿार खे यादि आयो कि तोखे तैरण जे लाइ सिखणो न पवंदो, छड़ो पाणीअ में वञिणो पवंदो। तैरण जी इहा कला तोखे ईश्वर ॾिनी अथई। अच्छा मैम, तव्हां अमेरिका में रहंदा आहियो त घणेई सिंधी बि आहिनि। छा तव्हांजे वास्तु जेको तव्हां कंदा आहियो या तव्हांजी एस्ट्रोलॉजी जे बारे में तव्हां ज्ञान ॾियो पिया या माण्हू घणेई तव्हां वटि अचनि पिया, त छा सिंधीज़ बि आहिनि जेके बाक़ाइदा तव्हांखे मञंदा आहिनि? इन सवाल जो मां इहो चवंदीमांव, मां कॾहिं कंहिंखे इहा दृष्टि सां न ॾिठो आहे कि उहो सिंधी आहे या पंजाबी आहे या गुजराती आहे। और इन जे करे तव्हां ॾिसंदव कि इलाही घटि आहिनि मुंहिंजा वीडियो सिंधीअ में बि। मुंहिंजे लाइ असां सभु उन ईश्वर जा ई आहियूं अंश। ऐं कॾहिं बि मां इन शइ खे पंहिंजी पाण मार्केटिंग या वधाइण जी नियत सां न कई आहे। हमेशह नियत इहा हुई कि जेतिरो जंहिंजो ज्ञान आहे उन में माण्हू जीअं जीअं वधे थो पियो, मदद कीअं करे। सही। हुन में सिंधी ऐं इहो मां कॾहिं फ़र्क़ु न ॾिठो आहे कि माण्हू जेका ईंदा नी चवंदी आहियां कि ईश्वर जी मर्ज़ी हूंदी तॾहिं मां ताईं पुॼा नी। ऐं करण वारा त असां पाण न आहियूं, पर जॾहिं तव्हां नियत सही सां रखंदा आहियो त ईश्वर पाण ई रस्तो बि खोले छॾींदो आहे। ज़रूर न, मूंखे ख़बर आहे कि तव्हां कंहिंखे बि सिंधी, हिंदी, गुजराती जे हिसाब सां कोन ॿुधाईंदा आहियो। मां सिर्फ़ु इहो पुछंदी चाहियमि कि छा सिंधी जेके अमेरिका जा रहवासी आहिनि, छा उहे इन्हनि ॻाल्हियुनि ते विश्वास कंदा आहिनि? मुंहिंजो सुवाल इहो हुयो। कंदा आहिनि। ऐं छा मां हिते सभिनि सिंधियुनि सां ई जुड़ी आहियां? न, हर कंहिं सां जुड़ी आहियां जंहिंसां वरी ईश्वर जो इरादो बि हूंदो आहे। पर हा, इहो ज़रूरु चवंदमि कि यूट्यूब चैनल जे ज़रिए सां इहे ग्लोबल आहिनि, छड़ो यूएस जा ई आहिनि, हुन ताईं लिमिट न आहे, वर्ल्ड वाइड थी वियो आहे। बिल्कुलु। तव्हांजा असां यूट्यूब चैनल ते घणेई वीडियोस ॾिठा आहिनि ऐं मां बि सब्सक्राइब कयो आहे। मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं मूंखे बि विश्वास आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जो ॾाढो ई विश्वास आहे। ऐं मां हिकिड़ी कॉमन पर्सन आहियां। बसि मुंहिंजे मन में आहे कि मां इहे नंढियूं नंढियूं इंटरव्यूज़ वॾनि माण्हुनि खां वठी करे बसि पंहिंजे सिंधियत खे मां वधायां। सिंधी माण्हुनि जो जेको टैलेंट आहे उहो माण्हुनि खे मां ॿुधाए सघां। मुंहिंजे मन में इहो ई आहे, ॿियो कुझु न आहे कोन। त उहो ई आहे। तव्हां फेस रीडिंग कंदा आहियो? कंदा आहियो त हाणे मुंहिंजी फेस रीडिंग करे कुझु त ॿुधायो मूंखे मुंहिंजे ई बारे में। पायल, हिकिड़ी शइ चवंदीमांव कि मां कंहिं बि शइ में कॾहिं बि रश न कयो आहे। चाहे कंहिंजी डेट ऑफ बर्थ ईंदी आहे, कंहिंजी कुंडली ईंदी आहे, कुझु माण्हू ॾिसी करे तुरंत ॿुधाए छॾींदा नी। और शायदि माण्हुनि सां ॻाल्हाईंदे ॾिसंदे मुंहिंजे बि अंदर मां इलाही ॻाल्हियूं वरी ईश्वर जे थ्रू ईंदियूं आहिनि। पर मां शुरूअ खां इन ॻाल्हि ते मञींदी आहियां कि कंहिं बि शइ खे कॾहिं जल्दबाज़ी न करणु खपे। समय वटि। छा आहे कि तुरंत चवण सां कोई साम्हूं वारो तव्हां सां जेको ॻाल्हाए थो उन खे तव्हां जे मथां भरोसो आहे या कंहिं इंटेंशन सां अचे थो पियो,
तव्हां उन ॻाल्हि खे उन खे कीअं ॿुधायो, उन में अगरि वीचारे करे ॿुधाइजे त उहा ॻाल्हि हुन साम्हूं वारे खे बि फलित कंदी आहे। और जल्दबाज़ी जो कमु मां कॾहिं न कयो, चाहे उहो फेस रीडिंग हुजे या पामिस्ट्री हथ बि ॾिसींदी आहियां या अच्छा नंबर्स। बाक़ी त माण्हुनि जे ॻाल्हाइण सां, माण्हुनि जे उथे वेहे सां उन जा शब्द, उन जा नंबर पाण भुलवाईंदा नी। ऐं कहिड़ी लाइन में माण्हू कहिड़ो कमु करे थो पियो, असां सभु पंहिंजे नंबर्स ऐं प्लैनेट जे ग्रहनि जे अनुसार ई कयूं था पिया। हाँ त माफ़ी चाहींदीमांव तुरंत जो तुरंत, मां अॼु ताईं कंहिंखे न ॿुधायो आहे। इन जी वजह इहा आहे कि धीरज सां जेकी शइ माण्हू कंदो आहे न, हुन में थोरी सी गहराई अची वेंदी आहे। ज़रूर ज़रूर मां उन ॾींहं जो वेट कंदसि कि मां तव्हांजे पुठियां त पवंदी रहंदसि कि भाई मुंहिंजे फेस खे ॾिसी तव्हां मुंहिंजे लाइ छा सोचियो आहे, कि मुंहिंजो बि घणेई सुपिनो आहे ऐं मां बसि पंहिंजी महिनत कयां पई। ऐं मूंखे तव्हां ब्लेसिंग बि कजो कि मां जंहिं कम खे खयो आहे पंहिंजे सिंधियत जे पारां, कि सिंधी जेके बि पर्सनैलिटीज़ आहिनि, चाहे ॿार बि अथव घणेई, मां ॿारनि जूं बि इंटरव्यू वठंदी आहियां। के ॿार खाधो पिया रधिन, के ॿार डांस पिया करनि, छो जो मां डांस स्कूल बि हलाईंदी आहियां। त इन जे करे बसि मूंखे आहे कि सिंधी भाषा अॻियां वधे, त बसि उहो हिकिड़ो ड्रीम आहे ऐं मूंखे विश्वास आहे कि तव्हांजी ब्लेसिंग ज़रूरु लॻंदी। हाणे मां हिते हिकिड़ी ॻाल्हि चवंदीमांव जी कि असां सभिनि खे ठाहिण वारो उहो भॻवान ई आहे। तव्हां हाँ जहिड़े रूप में, जहिड़े नाले सां वञो। ऐं मुंहिंजी ब्लेसिंग्स जी त, मुंहिंजो त कोई इन मामले में अस्तित्व ई कोन्हे कि मां ब्लेस कयां। मां इहो ई चवंदीमांव, करण वारो उहो ई आहे, ईश्वर। ज़रूरु उन्हीअ को ई असां छड़ो आशीर्वाद वठंदा रहूं, हाँ उन्हीअ जी महिर हुजे। चइबो आहे न कि जॾहिं शइ थीणी हूंदी आहे, उन्हीअ जी महिर सां ई थींदी आहे। ऐं कोई जेको चए कि न थींदी, करण वारो बि उहो ई आहे। त मां माफ़ी चाहींदीमांव, मुंहिंजी न इहा हैसियत आहे, न औकात कि मां कॾहिं कंहिंखे ब्लेसिंग्स कयां, पर हा चवंदमि करण वारो उहो ईश्वर ई आहे। बिल्कुलु मैम, हाणे त सभिनी खे ख़बर आहे कि कोविड जी इहा महामारी अञा बि असांजो पीछो नथी छॾे, पर तव्हां सिंस इन पंहिंजे प्रोफेशन में घणनि ई सालनि खां तव्हां आहियो, हिकिड़ो थींदो आहे न कि किन किन खे ख़बर थी पइजी वञे, जेके तव्हां जहिड़ा शख़्सियतूं आहिनि। छा तव्हां कुझु ॿुधाए सघंदा कि इहा महामारी आख़िर असांजो पीछो कॾहिं छॾींदी? मां चवंदीमांव कि मूंखे अॻु में लॻियो हुयो कि हिन साल में इहा शइ घटि थींदी, वरी घटि थी। ऐं मां हमेशह सही हूंदमि, इहो थींदो बि न। माण्हू जीअं जीअं सिखंदो वेंदो आहे, जीअं जीअं एक्सपीरियंस ईंदो आहे, पंहिंजी हुन सां सिखंदो वेंदो आहे। बाक़ी इहो ज़रूरु चवंदीमांव कि अञा हीअ शइ जेकी हले थी उहा आहे ईश्वर जी मर्ज़ी। इलाही माण्हू कंदा नी मंडेन एस्ट्रोलॉजी, हाँ और मां शुरू खां कई इहा ॻाल्हि जंहिंसां माण्हू प्रिडिक्ट करे सघंदो आहे कि कोविड ई न, ये डेल्टा वेरिएंट आहे, वरी ॿी कहिड़ी शइ थींदी या कीअं थींदो। मां उन शइ खां पंहिंजे पाण खे परे कयो, इन जे करे कि असां ईश्वर जे कम में प्रिडिक्शंस में अचूं था। और एस्ट्रोलॉजी में मुंहिंजो कमु इहो आहे, प्रिडिक्शंस जॾहिं माण्हू चवंदा आहिनि, मां चवंदी आहियां उहो प्रिडिक्शंस न आहे या न्यूमरोलॉजी, छड़ो उन्हनि खे पढ़णु अची वञे थो। कर्म न बदिले सघंदा आहियूं, कंहिंजो बि भाग्य न बदिले सघंदा आहियूं। हा, इहो आहे कर्मनि खे भाग्य या प्लैनेट जे हिसाब सां करण सां भाग्य मटी वेंदो आहे। भाग्य न एस्ट्रोलॉजर बदिले सघंदो आहे, न न्यूमरोलॉजिस्ट। उहा ई कोविड जे बारे में ॿुधाइण या डेल्टा वेरिएंट जे बारे में ॿुधाइण, जेका माण्हू मंडेन एस्ट्रोलॉजी प्रैक्टिस कंदा नी, उहे राशि फल या इन्हनि खे प्रिडिक्ट कंदा नी। मां शुरूअ खां इन शइ खां पंहिंजे पाण खे परे कयो। छा करे कि शइ जेकी थियणी आहे, जीअं मींहुं पवणो आहे त पवंदो, पर माण्हू छड़ो छा कंदो आहे, पंहिंजो छातो पाण सां गॾु खणी वेंदो आहे। इहो सोचे कि मां मींहं खे पवण खां त न रोके सघंदो आहियां, पर पंहिंजे पाण खे थोरो बचाए सघंदो आहियां आले थियण खां। कोविड या डेल्टा, अञा त ईश्वर जी मर्ज़ी आहे। इलाही माण्हुनि बि चयो कि अञा हीअ शइ हलंदी, त मां चवंदी मां उन खे ई फॉलो कयो। मां पंहिंजे पाण खे परे कयो आहे कि छा शयूं थियण वारियूं आहिनि, छोकी छा फ़ाइदो उन शइ खे चवण सां जेके असां मटे नथा सघूं। पर इहो आहे कि उन अम्ब्रेला या छाते जे विषय में इहो चवंदमि कि जी कोविड आहे या डेल्टा, माण्हू चवंदा नी न कि ॿाहिरि न वञिजे या थोरी सी हिसाब सां वञे, कि प्रोटेक्शन हुजे, कि मास्क पातल हुजे। उहो ई छाते जो कमु थियो। हले थी पई इहा शइ, असां समझदारी सां हलूं त जॾहिं ग्रह मटंदा, जेकी पीड़ा ॾियण वारा थींदा नी, शनि राहु,
मंगल ऐं केतु उन्हनि जो जीअं समय पलटे थो, जीअं अञा हले थो पियो कि बसि जुपिटर ऐं हे शनि पंहिंजो मटींदा रेट्रो में आहिनि, त समय उन सां थोरो त बदिलाव ईंदो। बाक़ी मां एग्ज़ैक्टली टाइम न ॿुधाए सघंदी आहियां। ठीकु ई आहे। ऐं मैम जीअं हाणे तव्हां एतिरी सुठी सिंधी ॻाल्हायो, एतिरी सुठी सिंधी अमेरिका में रहंदा आहियो ऐं एतिरी सुठी सिंधी ॻाल्हायो पिया, छा तव्हांजे आस पास जेके सिंधी नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि, छा उहे सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि? कुझु हंधि ॻाल्हाईंदा बि आहिनि, पर तव्हांखे इहा शइ ॾिसणी पवंदी कि चइबो आहे न, जहिड़ो देश ओड़ो वेश हुजे। तव्हां जेकर अमेरिका में रही करे छड़ो सिंधी ॻाल्हायो था त तव्हां आसपास सभिनि सां हिरण चाहियो था पिया, त उन में कम्युनिकेशन में प्रॉब्लम ईंदी ॿारनि खे बि, जी दोस्त ठाहिण में, या जहिड़े हंधि रहो था ओड़ी देश जी पढ़ाई या ओड़ा दोस्त ठहनि था, रिश्तेदार ठहनि था, पड़ोसी ठहनि था, ॻाल्हाईंदा नी माण्हू। घर में ॿारनि खे सेखारींदा नी जीअं हिंदी में ॻाल्हायो या सिंधीअ में ॻाल्हायो, ॿाहिरि वञी करे त पोइ हू इंग्लिश में ई ॻाल्हाईंदा, पर पाण में जेको हिंदी ॻाल्हाए सघंदा नी उहो हिंदी ॻाल्हाईंदा नी, जंहिंखे सिंधी या गुजराती मराठी सभई आहियूं असां हिते, त ॻाल्हाईंदा नी ॿार। इहा शइ घर जी थींदी आहे। ऐं चवंदमि अमेरिका में आहे न, इंडिया में बि आहे, ॿार इंग्लिश और हिंदी में वधीक ॻाल्हाइण पसंदि करनि था पिया, या मराठी या सिंधीअ में। इहो जेको घर में अचे थो, घर में जीअं ॿारनि खे माण्हू हेरे थो त ॿार उअं ई हेरनि था पिया। जी जी बिल्कुलु। मैम वास्तु ऐं एस्ट्रोलॉजी इन्हनि ॿिन्ही में तफ़ावत छा आहे? एक्चुअली असां त बिल्कुलु अणॼाण आहियूं, असांखे बिल्कुलु रती भर बि ॼाण कोन्हे, छा आहे फ़र्क़ु, छा आहे एक्चुअली में? मां हाणे तव्हांखे छड़ो वास्तु ऐं एस्ट्रोलॉजी में ई फ़र्क़ु न, उन खे न्यूमरोलॉजी सां बि ॿुधाईंदीमांव कि जॾहिं कोई व्यक्ति जो जॾहिं जनम थिए थो पियो, त जनम जो हिकिड़ो समय आहे, उन समय जा जॾहिं नंबर आहिनि, अंक आहिनि, त उन खे असां न्यूमरोलॉजी में प्रैक्टिस कयूं था। उन अंकनि जो जुड़ाव या रिश्तो ग्रहनि सां आहे, उहे ग्रह कुंडली में ॾिसूं था। लेकिन इहे माण्हू जंहिंजो जनम थियो रहनि था अथा कंहिं जाइ में, जॻह ते, जॾहिं असां जंहिं जाइ में जाते रहूं था पिया, उन में असांजो वास थी वञे थो। असां रहूं था, असांजी ब्रीदिंग, असांजी एनर्जी उन शइ खे एक्टिवेट कंदी आहे। त जीअं ई असां कंहिं चार दीवारी जे अंदरि रहूं था पिया, असांजो वास थिए थो पियो, असांजे नंबरनि, असांजी कुंडली जे हिसाब सां उन शइ जो वास्तु एक्टिवेट थी वेंदो आहे। जंहिं शइ जी नंबरनि जी कमी हूंदी आहे जनम तिथि में, उहे नंबर असांजा कुंडलीअ में बि 6, 8 या 12 घर में हूंदा नी, या डेबिलिटेटेड हूंदा नी। उन्हीं अंकनि, उन्हीं ग्रहनि सां जुड़ी हुई दिशाऊं भी घर में दूषित नज़र ईंदियूं नी, जंहिंमें असां चवंदा आहियूं वास्तु दोष। इन्हीअ जे करे हर माण्हू जे हिसाब सां वास्तु अलॻि थींदो आहे। वास्तु उन जॻह जो थींदो आहे जिते तव्हां रहो था, ऐं कुंडली तव्हांजी जनम जे ग्रह सां ठहियल हूंदी आहे। और उन कुंडली जे ग्रहनि खे ॾिसी करे तव्हांजे शरीर ते जॾहिं तव्हां वास्तु कयो त पिया, छोकी बीमारी ईंदी, वास्तु शरीर ते बि थींदो आहे कि शरीर जे कंहिं शरीर सां जुड़े कंहिं हिस्से में बीमारी थी सकदी आहे, कॾहिं थी सकदी आहे, छोकी जेका अंक या ग्रह तव्हांजा कमज़ोर आहिनि उहे तव्हांजे घर में बि ॾेखारींदा, तव्हांजे जीवन में बि परेशानी ॾेखारीनि था। त माण्हू चवंदा नी वास्तु घर में कबो आहे, मां चवंदी आहियां वास्तु घर में ऐं तव्हांजे शरीर ते बि थी सघंदो आहे। उन दिशाउनि जी कमी तव्हांखे शरीर जे या करियर एरिया में या हेल्थ में, पैसे में, सभिनि में नज़र ईंदी। पर ट्रेडिशनली वास्तु जाते असां रहंदा आहियूं उन सां कुंडली त माण्हू अंगूठियूं बि पाईंदा नी और मंत्र बि जपदा नी, और न्यूमरोलॉजी त तव्हांजे अंकनि सां जुड़ियल आहे कि जनम कॾहिं थियो, कीअं आहे, कहिड़े समय ते। टई इंटरलिंक्ड आहिनि, उन खे सही ढंग सां अगरि कजे त नंबर ख़बर हुजे त नंबर जी रेमेडी अंकनि सां और ग्रहनि सां घर ते बि थी सकदी आहे। और उन घर जी रेमेडी तव्हांजे मुंडरी पाइण सां या रंग यूज़ करण सां घर जो वास्तु बि ठीक थी सकदो आहे। पर इहो आहे कि तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ मूंखे तमामु घणेई कलाक खपंदा, जो तव्हां आहियो बिज़ी ऐं तव्हांखे मां एतिरो कुर्ब कयो हो कि भाई तव्हां मूंखे समय ॾियो, त तव्हां मूंखे समय ॾिनो। हाणे वेंदे वेंदे सिर्फ़ु हिकिड़ो लास्ट क्वेश्चन, तव्हां सिंधी गाना ॻाईंदा आहियो? झूलेलाल जो त आई थिंक नंढेपण खां असां सभई हिरियल आहियूं न। अच्छा, त ॻायो, हिकिड़ो गानो ॻाए ॿुधायो। पूरो गानो त न ॻाए सघंदी 4-5 मां, सिटियूं।
ठीकु आहे। लाल मुंहिंजी पत रखियो भला झूले लालण सेवण जा सिंधड़ीअ जा शकी शाबाद कलंदर दमादम मस्त मस्त कलंदर। कलंदर अली दम दम दे अंदर हो लाल मुंहिंजी पत। तव्हांजो आवाज़ एतिरो सुरीलो आहे कि तव्हां इन में बि प्रैक्टिस कयो। तव्हां सिंगर भी थी सघो था पिया, छो जो वाकई तव्हांजे आवाज़ में वाकई सुर अथव। ऐं मां ये पूरी ॻाल्हि नथी चवां, जॾहिं इंटरव्यू तव्हां पंहिंजो ॾिसंदा तव्हां ख़ुदि महसूस कंदा। ऐं मूंखे हाणे इहो ॿुधायो कि ॿिए दफ़े अगरि मां तव्हांखे वरी सॾु कयां कि भाई मैम हिकु दफ़ो वरी तव्हांजी इंटरव्यू खपे, त तव्हां छा मुंहिंजी ॻाल्हि मञंदा? तव्हां जीअं अॼु असां जुड़ियासीं, जॾहिं वरी समय थींदो बिल्कुलु जुड़ींदासीं। चइबो आहे न, रिश्तो शुरू थींदो आहे त ख़तमु करण जे लाइ हिन रिश्ते जी त शुरूआत थींदी आहे। ज़रियो तव्हां थी सघंदा आहियो। तव्हांखे बि कहिड़ी ख़बर या मूंखे बि कहिड़ी ख़बर कि उन भॻवान जो इरादो छा आहे। असां त छड़ो चवंदी आहियां कि असां उन ईश्वर जे हथ जा पपेट आहियूं। असांखे लॻंदो आहे असां प्लैनिंग कई, तव्हांखे लॻे थो तव्हां कई, उन्हीअ खे ख़बर आहे कि उन असांखे कहिड़े मक़सद सां जोड़ियो आहे। ज़रूर ज़रूर बिल्कुलु। ऐं भॻवान खे त ख़बर ई आहे, पर तव्हांखे बि थोरो महसूस थियो ई हूंदो कि छो जोड़ियो आहे। ऐं मां भली तव्हां चओ था कि ब्लेसिंग कंदो आहे मथियों, पर चवंदा आहिनि न ॾे मथां वारियो थो पर कंहिंजे हथां थो। तव्हांजी बि ब्लेसिंग्स मूंखे ज़रूरु लॻंदी। ॾिजो मूंखे ब्लेसिंग्स कि मां जेको हिकिड़ो सुपिनो सोचियो आहे उहो साकार वञे। आसरो गुरूअ जो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। टेक केयर।